गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज नवाबशाह में टिनि ॾींहंनि वारो बुक फेयर फेस्टिवल लगाया वियो, जंहिंमें स्कूली शागिर्दनि समेत लेडीज़ में शिरकत कई। तफ़सील एके डायरी जी रिपोर्ट में। गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज नवाबशाह में 3 ॾींहंनि वारो बुक फेयर फेस्टिवल लगायो वियो, जंहिंमें स्कूलनि ऐं कॉलेजनि सां गॾु ऑक्सफोर्ड बुक स्टॉल, सिंधी लैंग्वेज जे किताबनि जे स्टॉलनि सां गॾु खाधे पीते जा स्टॉल पिणु लगाया विया, जिते स्कूली शागिर्दनि समेत लेडीज़ वॾे अंग में शिरकत कई। पहिरें ॾींहुं मुख़्तलिफ़ टेबलोस पेश कया विया ऐं ख़ूब दाद हासिल कई वई। ॿिए ॾींहुं बसंत मेले सां गॾु शागिर्दाननि मुख़्तलिफ़ रंगनि जी ड्रेस पाए ऐं लगड़ उॾाए ख़ूब लुत्फ़ अंदोज़ थियूं। उन ई मौके ते उस्तादनि ऐं शागिर्दाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ही किताब ॿाहिरि घटि था मिलनि। हर तालीमी इदारनि खे घुर्जे त अहिड़ा प्रोग्राम कराया वञनि त जीअं ॿारनि खे मालूमात मिले ऐं जेके किताबनि जे वेझो नथा वञनि उन्हनि खे किताबनि सां दोस्ती रखणु घुर्जे। असां जेको सो नई किताबी मेलो लगायो आहे, वुमेंस डे जे हवाले सां बि कल्ह असांजो प्रोग्राम हुयो ऐं अॼु सेकेंड डे ते असांजो बसंत मेला आहे, जंहिंमें ॿार तव्हां ॾिसी रहिया आहियो काफ़ी सुठे तरीक़े सां एंजॉय करे रहिया आहिनि। प्लस में बुक फेयर बि आहे, काफ़ी सारा माण्हू अचनि पिया। किताब जी अहमियत जेका किथे न किथे थोरी मतिलबु आदत माण्हुनि मां ॿारनि मां निकिरी वई आहे, उनखे असां थोरो वरी वधीक नई तरीक़े सां जीअं सम्झो रिफ्रेश करणु माइंड खे ईअं कयूं पिया। जेको गर्ल्स कॉलेज में अॼु थियो आहे बुक फेयर तमामु सुठो आहे, सुठा किताब पिया आहिनि ऐं हिननि खां मूं पुछा कई आहे, चवंदा ख़रीदारी बि सुठी थी आहे ऐं अहिड़ा त हुअणु घुरिजनि। छो तालीमी इदारनि में बुक फेयर त हुअणु घुरिजनि। तमामु इंजॉयमेंट थी रही आहे चारों तरफ़। ऐं अॼु जेको आहे पतंग डे आहे, जो ॿाहिरि जो मौसम हली रहियो आहे ऐं असांजी सिस्टर्स जेको आहे पतंग वग़ैरह उॾाइनि पियूं, ॾाढो मज़ो अचे पियो। अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि जीअं थोरो माहौल। असांजे स्कूल में जेको आहिनि तमामु स्पेशल ॿार पढ़ंदा आहिनि, जेके न ॻाल्हाए सघनि था न ॿुधी सघनि था, इंजॉय बि करनि पिया ऐं काफ़ी हिननि मां जेको आहे सिखण लाइ बि काफ़ी कुझु मिलियो आहे। ॿार मोटिवेटेड थियनि पिया। इंशाल्लाह अहिड़ा जेके प्रोग्राम थींदा रहनि ताकी असां जहिड़े मतिलबु हिननि स्पेशल ॿारनि खे बि ताकी इनवाइट कयो ताकी हुननि खे बि अॻिते हली जेको आहे इन्हनि शयुनि जी नॉलेज। बहुत अच्छा लग रहा है, हमें लाल इंस्टीट्यूट की तरफ से बहुत अच्छा हो रहा है। यहाँ पे डिग्री भी होना चाहिए, इस तरह के हम बहुत इंजॉय कर रहे हैं और हमने यहाँ पे अपना स्टॉल लगाया है। आज दूसरा दिन है फेस्टिवल का, बुक फेयर का, और हमें बहुत इंजॉय कर रहे हैं, मज़ा कर रहे हैं। यहाँ पे प्रोजेक्ट्स वगैरह, स्टार बुक्स वगैरह हैं जो हमने खरीद किए हैं। ॾाढो मज़ो पियो अचे, छाकाणि त मां अॼु कंप्यूटर जे बारे में कुझु ॼाण वरिती जेका मुंहिंजे लाइ माना ख़ासि अहमियत रखे पई, छाकाणि मां पाण कंप्यूटर साइंस जी हिकिड़ी शागिर्दाणी आहियां। बसंत का फेस्टिवल मनाया जा रहा है जो कि बहुत अच्छा सेलिब्रेट हो रहा है। कल बुक फेयर थी, उसके हवाले से भी बहुत अच्छे हमारी स्कूल कॉलेज में स्टॉल्स लगे तो बहुत अच्छा लग रहा है। गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज नवाबशाह में 3 ॾींहंनि वारे बुक फेयर फेस्टिवल लॻण खां पोइ ॿियनि स्कूलनि ऐं कॉलेजनि खे बि घुर्जे त अहिड़े क़िस्म जा बुक फेयर फेस्टिवल लगाया वञनि। कैमरामैन फरमानुल्लाह सां गॾु एके डायरी, आवाज़ टीवी न्यूज़, शहीद बेनज़ीराबाद।